जाम साहब थाने जी हद में जेको आहे जेकी वॾी कार्रवाई थी आहे। तव्हांखे ॿुधायां थी जेके नशेयार सोपारियुनि में गुटकनि में जेके सोपारियूं पवंदियूं आहिनि ऐं ज़ेड जेकी आहे ॿार जी सोपारी आहे उहा वॾी मंशात जेकी आहे उहा जेको जाम साहब पुलिस छापोणी हथ करे वरितो आहे। असांखे ॻुझी इतलाह ते असांखे ख़बर पई त कोयटा खां 10 व्हीलर ट्रक अचे पई जंहिंमें करोड़े रुपए जी मालियत जी मुज़र सिहत ज़हरीलियूं सोपारियूं आहिनि जेके इंडिया खां अफ़गानिस्तान ईंदियूं आहिनि उतां कोयटा खां वरी हेॾे सप्लाई थियनि पियूं। सोपारियूं गुटका सोपारियूं ऐं इहे हेठां पियल हुयूं, मथां बोह जा कटा हुया। पोइ असां उनखे बीहारे पंहिंजे ऑफिसरनि बाला ऑफिसरनि खे इतलाह कयो, जंहिंमें पोइ एसएसपी साहब उतां टीम मोकिली। तो असां उनके वठी जाम साहब थाने ते आयासीं। जब इधर मेरा फरखास बोलता है जब फ़ोन में राबिता कर रहा था वो इधर जब आ गए पुलिस वाले ने पकड़ लिया। जाम साहब पुलिस हिकिड़े वॾी मंशा जी खिपा हथ करे वरिती आहे। ऐं कैमरामैन रियान अली सूमर सां गॾु रजब अली सूमर, सिंधी न्यूज़ जाम साहब।